कमदार कमकार किए तो हले भोतार साईं ये ट्रैक्टर भी हले तो छोकरा मेड़ींदा पिया गजरा हाँ यो कमकार हले तो पियो भलो आ लखर कंदो पुरानो गाढ़ो करे यो भोतार न हुजे ख्याल कजां मता हुजे ही बाबा ॾिठोसि त इन जूं मोछां ई ख़राब आहिनि भोतार जूं बाक़ी हो कमदार जेको आहे न उन को ॾाढा ठीकु आहे उहो लाॾे था ठही थो ठीक है ॾिसेस अए हो बीठो थी बा बीठो हा हो कमदार सां ॻाल्हाए थो कोण जिंगे चाहे जीअं वेंदो इहो 5 मिंट चक्कर हणी हलियो वेंदो ठीक बाबा इन ॿारनि खे गजरा जॾहिं मेड़े असांखे कराए ॾियनि था इन ॿारनि खे शाम जो झोली झोली गजरनि जी भरे ॾींदो कर हाज़ुर साईं ॾींदासीं न बाबा हुकुम तो ऐं पाड़े में तुंहिंजी शिकायत अचे थी ॿार जेके गजरा खणनि था तूं उन्हनि सां विड़ेंदो ईअं न कर भोतार साईं हाणे ज़ोरी अची बाजका मेड़े खणी था हाणे उनखे मां छा कयां उनजे करे त मां उनको खसियां थो बाबा अलाह ॾींदो अलाह जो हर गंज आहे जेकॾहिं ॿार खणी विया त उनमें खुटी न वेंदासीं असां पर ॿार चाहे तो ॻोठ जो ग़रीब गुरबो जेको बि को गजरा खणणु अचे को सब्जी पटणु अचे त उन्हनि खे धड़को ॾढी थो कर ठीकु आहे भोतार साईं जेको तव्हांजो हुकुम हूंदो असां उहो ई कंदासीं पर हिन हिकिड़े ॾींहुं चोरनि जे करे मां सां अञा ॻाल्हायो आहे भोतार साईं ईअं त हाणे मुनासिबु न हो ठीकु आहे मां हलाए थो हा कमकार जो हिते ख़्यालु हुजे ठीकु आहे साईं मां बीठो आहियां ट्रैक्टर हले थो पियो तव्हां हलो भोतार साईं तव्हां बाबा बीहो उस्ताद बीहो बाबा ॻाल्हि ॿुध सिधो करे चङी तरह हर हणा भोतार बि आयो आहे ॿुधे चयो मां बीठो आहियां तूं हर हण चङी तरह पोइ न करे हेॾो होॾो ओड़ी हण गजर साफ़ करे कढा बाबा ठीकु आहे न हा हिमत कर बाबा अलाह मालिक आज मौत ॼाऊंसि था कटो खन लिकायूंसि था ठीक कटो मां खणदम अगला पैसा रेड़ी वारे खां वरिता आहे हां वता में हाँ मूंखे त न ॿुधाई ॿुधाईंदो मैं सुबह सां बेईमानी करे थो छा महिनत कयां थो हे ख्वार चवंदा ॾींहं ॾिसे जो चोरी करायां थो तोसां हक़ त न खा न मुंहिंजो हला हला ट्रैक्टर के बाबा हिम्मत कर हा गजर साफ़ हो हिम्मत कर बाबा हिम्मत कर अरे हिल साल गजर थोरो हल्की थी आहे अब चङी तरह पोइ भालो पोइ परे जो बाबा हा अब भरियो अब मेड़े पर मेड़े शाबाश जान के मेड़े बाबा खाली भरियो हिम्मत के बाबा कड़ो हाँ मेरे वाली खारी भरे बाबा हाँ बाबा अबा हिकड़ी जो बाबा हिकड़ी जो सिर्फ हिकड़ी फकीर के जो बाबा हिकड़ी फकीर के जो हिम्मत क्यों हाँ बाबा हिकड़ी खणी दे हिकड़ी जो हाँ बाबा है बस अचु वयो हाँ ॿियो कमदार बि वञे थो ओही थी आली कमदार आ 2 मिंट कहिड़ो छा बंदूक छाण दस छा मता हुजे वधि हकल ॾींदो भॼी वेंदासीं अचु तूं अचु हली या कमदार ओ होदे बीठो थी हुन बने ते हाँ ट्रैक्टर ते बस सही आ पोइ हितो वेड़े हिनखे त बड़को ॾेई था वठूं सलाह मारे वारो कर हाँ तूं थोरो जॾूं आ न तू दिल जा कर बस हाने ले दो वञ मां छा अल्लाह मालिक अल्लाह मालिक आ कटो निकरी वेंदो अॼु हा कटो निकतो त बस ये 700 रुपया निकता न बाबा रब वॾो आ ए मालिक जूं बि बुछड़ियूं मुछां थी हुन कमदार जूं बि ॾिसी न वठनि आसरे कोदू समस्या ता चोरी के था छोड़े असां चोर हूं असा बाकी चाले हे छा तो क्या पिया अगे भी असा छोरन के कुत्ते दे गजरा त खणंदा पिया चोरी बे छा था फजीलत सां ॻाल्हाए तूं ॾे मोतबर हाँ हे पाड़े श्री असांजे छोरनि खे भीज हाणे नंढन के चोरी कयो ता हंदा ने माखे ॻाल्हायो हाणे चोर हूं असां चोथी कुटी खण असां चोर हूं ॿियो छा है बाकी छोड़े तूं मोतबर असांजे ॿारनि खे गारियूं बि ॾे थो भीज बि हाणे थो छो मोतबर तूं असांजे ॿारनि खे भीज हाणे थो हो ॿार को रत वञे पई ए हराम जो माल आहे गजरा मेड़ियूं खणंदा आहिनि तव्हां बि तव्हांजा बाल बि असां छा के खणूं था बाक़ी हे केरु खणंदा हाणे हे कंहिंखे गजरा आहिनि तूं छा कजे मां भोतार घुरायो अचे भोतार तुआरो मर्द अचे जजू था तुआरे भोतार को भोतार जी धमकियूं न दे अचे तुआरो भोतार जेड़ा हने अच्छा पर ओड़ा भोतार अच्छा हां पर बिन्हीं जी खबर आहे असांखे कमदार छा त लुट करायो सही हे चोरी करनि पिया गजरा हाणे हिते अची पकड़ियो आहियां हे चोर छोड़े पतो साईं अब्बा भोतार वॾो आहे असांजो असां तुंहिंजी इज़त कंदा आहियूं पंहिंजे कमदार खे सम्झाए
हाणे कल्ह बि हुन मारे नंढड़े खे हेॾो भितर आयो त हुनजी रत वहे पई मां अस्पताल खणियो आहे संबोधा शकी नथो थिए पाड़े में रही करे चोरी करे तो गजरनि अब्बा जी असां चोरी नथा कयूं केरु थो चोरी करे अॻे बि हुनखे रत वयो काथे गजर असां आहिनि काथे रत खाली बीठा माना तोखे असां ते यकीन आहे हिन बुछड़े ते यकीन थी भोतार साईं हे हिननि जी हाणे हिन इलाइक़े में वेड़ला हूं तो हे तो बाबा ट्रैक्टर हर हणी या तो निकती हूंदियूं न हा ॾिस इलाइक़े में वेड़ियूं मेरे हाणे तो इलाइक़े में काथे तो हा ॾिस लाख खाली आहे झोली हे खाली झोली आहे ॾिस कंदर हरू भरू शैतानी न करे हे मुंहिंजे पाड़े जा शरीफ़ माण्हू हा हिननि सां असांखे न विड़ाए भोतार साईं मां कूड़ न थोड़ा हिननि चोरी कई पे मान के पकड़ियो वरी चोरी असां चोरऊं ख़ैर आहे बाबा बोधू ख़ैर आहे बस न कंदर साईं हे चोर छो थो करे साईं असां मां माफ़ी थो वठां साईं पाड़े में असांजी इज़त आहे वरी मोतबर असां चोरऊं ॾे ख़ैर आहे बाबा संबोधा ईअं घुरो आहे तव्हांखे भेण मां गजरा बाबा असां चोरी वेझो ई नथा अचो असांजी घुमण आया तुंहिंजे ज़मीन ते भोतार जी अध बोध तूं वॾो आहे असांजो भाउ तूं वॾो आहे ईअं ज़मीन घुमण आयासीं बाबा कमदारे बदिरो मां तो माफ़ी वठां ठीकु आहे अब्बा हाणे भोतार माफ़ी वठे थो जीअं साईं हाणे ॿारनि खे धक लॻाइण बहितर आहे त खयो न खयो 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 हाणे तूं छकी घणो थिए ख़ैर आहे बस ख़ैर आहे सभु तो आहिनि भोतार मोतबर आहे तुंहिंजो भोतार साईं हे आस्कारी चवंदा अरे बस हा लूची तरी बीठो आहे मालिक खणो खणो बाबा खणो तव्हां खणो ॾे माना ईअं तूं कमु कंदे खणो। ते शरीफ़ माण्हू खे चवंदो हे चोर आहिनि खणो हे ग़रीब आहिनि सॼो ॾींहुं असांजे पाड़े में टिकियूं वठी खाईंदा आहिनि चोरी करण जहिड़ा आहिनि। मुंहं सां खाईंदा आहियूं असां बाबा वञ पोइ तूं वञ वञ हे हाणे माण्हुनि जे मुंहं ते असांखे तूं बेइज़तो करे थो ख़ैर आहे बाबा मां बाबा थियूं बसि तूं जी असांजे लाइ ॻाल्हि ॿुध हा। सुभाणे गोगड़ुनि ऐं वाङणनि जी पटाई थींदी भाॼी खणी वेझो हलो छकी थिए हाणे हे त बाबा गोगड़ू भाॼी असांजे घर बि वेंदा आहियूं न चिड़ंदो आहे हा सही भोतार असांजो अचो बा अचो ने ट्रैक्टर अचो हलो रे कमदार छड़ो विड़ाए असांखे शैतानी वो ट्रैक्टर वारे खे चओ चङी तरह हर हणे हलो बा हुतां ते महिमान अचनि था मानी चांहि जो बंदोबस्त कराए अचो हेॾे शंभो जी जी साईं अलाह बचाई साईं मुंहिंजी दिलि हीअं हले पई मां चयो बा हे वॾेरो ई तो बेइज़ती कंदो असांजी मुंहिंजा हेठो बि पघर टिमनि पिया लानत खे बेइज़तो बि कयईं हा न बसि हाणे ज़िंदगी भर हथ ई न लॻंदो साईं ॿारनि खे चवंदो ई न मां वरी चवां पियो कमदार लानत भोतार बि अची ख़बर न पियो त चोर कहिड़ा आहिनि साध कहिड़ा आहिनि हला पूरी भर गुणी भर हलो हाँ? गुणी भर गुणी हा चलो ना महिरबानी चलो ना हेॾे शंभो छा जी जी मां वरी चयुमि कमदार लानत आहे उन खां वधीक भोतार लानत हुई अलाह साईं हेॾे जी हाणे बस भोतार को ॾींदासीं न भोतार छा जो भोतार अबो आहे असांजो हा भाई कमदार खे ढव ते बेइज़तो कयईं चुप करे छा पर था चओ हे न मज़ो त न थींदो बस वो घर भी पटे आहे अॻ में बि अधु अधे में थी तो कम वरी मोटी था तो कटो पूरो करणो हल थी ठीक आहे बस चुप हलो ए लानतो ए फसल हलाईंदा